ॾे परॾे में वसंदड़ मुंहिंजे समूरनि सॼण साथियुनि खे पंहिंजे मेज़बान इलियास थरी पारां प्रोग्राम पैर पुकारो में भलीकार ख़ुश आमदीद। अस्सलाम वालेकुम दोस्तो, कीअं आहियो? चाक चङा भला, जोड़ मतारा। उम्मीद त तव्हां सभई दोस्त ठीकु हूंदव। दोस्तो, अॼु असां पंहिंजे प्रोग्राम पैर पुकारो में थर जी कोयल, थर जी राग जी दुनिया जी मशहूरु फ़नकारा मरहूमा फ़ौज़िया सुमरो पारां ॻायल गीत मुंहिंजे मलूकड़े यार खे शाल न कोसो वाव लॻे ते तफ़सीली कचहरी कंदासीं। उन खां अॻु जो पाण प्रोग्राम पैर पुकारो में हिन ख़ूबसूरत गीत ते दिलि जी कचहरी करियूं, प्यार जूं ॻाल्हियूं करियूं, उन खां अॻु में तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त जेकॾहिं पंहिंजे प्रोग्राम पैर पुकारो खे तव्हां मां को बि दोस्त पहिरियों भेरो ॾिसी रहियो आहे ऐं ॿुधी रहियो आहे त पंहिंजे चैनल थर थाक खे सब्सक्राइब ज़रूरु करियो। थर थाक तव्हांजो पंहिंजो टीवी चैनल, जंहिंखे सब्सक्राइब कंदो त घणे में घणा दोस्त सिंध जे हिन ख़ूबसूरत खिते थर सां तालुक़ु रखंदड़ मुख़्तलिफ़ आर्ट, कल्चर, सियासत ऐं ॿियनि मौज़ुअनि ते जेके बहस मुबास आहिनि उन्हनि खे तफ़सीली तौर ते ॿुधी सघंदा। त जी दोस्तो साथियो, पाण ज़िक्र पिया कयोसीं अॼोके प्रोग्राम पैर पुकारो में मरहूमा फ़ौज़िया सुमरो जी जेका राग जी दुनिया हुई, उनमें हुन जेके मशहूरु गीत ॻाया ऐं उन्हनि ॾे परॾे में मशहूरी माणी, उन ते तफ़सीली कचहरी जो सो ज़िक्र हुयो उन कचहरी जो। ऐं गीत आहे मुंहिंजे मलूकड़े यार खे शाल न कोसो वाव लॻे। जंहिंखे दिलड़ी ॾिजे तंहिंजी ख़बर ज़रूरी पुछणु घुरिजे। यानी फ़ौज़िया सुमरो जो जेको गीत ॻाइण जो अंदाज़ ऐं स्टाइल हुयो, उहो बिल्कुलु निज ऐं ठेठ अवामी अंदाज़ हुयो। ऐं उन अवामी अंदाज़ जे नतीजे में हूअ सिंध जे उन्हनि शाइरनि जी शाइरीअ खे वधीक तरजीह ॾींदी हुई जिन जी शाइरीअ में मक़ामी सतह ते, ॻोठाणी सतह ते निज ॻोठाणे कल्चर जो रंग समायल हूंदो हो। उहे ॿोल जेके लिखंदा हुआ, उन्हनि ॿोलनि जे अंदरि थर जे, सिंध जे ऐं खिते जे मुख़्तलिफ़ ॻोठनि उन क़िस्म जो जेको सो लाॻापियल ॿियनि वसीलनि ऐं मंज़रनि जो ज़िक्र उन शाइरी में हूंदो हो। तंहिंजे करे उहा गीत जॾहिं फ़ौज़िया सुमरो जे आवाज़ में ॻायो वेंदो हो त ॾे परॾे में मशहूरी माणे वठंदो हो। फ़ौज़िया सुमरो जे गीतनि में दर्द समायल हुयो, हिकु अहिड़ो दर्द जेको हर माण्हू जॾहिं गीत ॿुधंदो हो त पंहिंजो दर्द महसूसु कंदो हो। ऐं जंहिं दौर में कैसेट जी दुनिया में तमामु वॾा फ़नकार मौजूदु हुया, उन दौर में फ़ौज़िया सुमरो जो अचणु, पंहिंजो स्पेस पैदा करणु, पंहिंजी जाइ ठाहिणु ऐं जाइ ठाहिण खां पोइ पंहिंजो पाण खे मुल्की सतह जे तमामु वॾनि ऐं नामवर फ़नकारनि में पंहिंजो नालो ॻणाइण में कामयाबु थी वञणु, इहो फ़ौज़िया सुमरो जो कमाल हो। हू जॾहिं ॻाईंदी हुई तॾहिं माण्हुनि खे, सिंध जे अवाम खे आबदा ख़ानम खां वठी अताउल्ला ईसा खैलवी ऐं अताउल्ला ईसा खैलवी खां वठी कई अहिड़ा ॿिया जेके फास्ट म्यूज़िक ॻाईंदड़ फ़नकार हुया, उहे माइनस थींदे, विसरंदे महसूसु थींदा हुआ। इहो सॼो कमाल फ़ौज़िया सुमरो जे आवाज़ जो हो। फ़ौज़िया सुमरो जो जेको जादुई अंदाज़ हो, स्टाइल हो गीत ॻाइण जो, उहो इंतिहाई शानदार ऐं ज़बरदस्त हो। ऐं इन जे करे बि हू वधीक मशहूरु ऐं पॉपुलर हुई जो हुनजो तालुक़ु सिंध जे इंतिहाई ख़ूबसूरत ऐं शाहूकार खिते थर सां हुयो। थर जेको हमेशह ॾुकारनि, ॾोजरनि, तकलीफ़नि, बुखनि ऐं आफ़तनि मुसीबतनि जे वर चढ़ियल रहियो आहे, जिते कॾहिं ॿोॾूं
कॾहिं ॾुकार त कॾहिं ज़िलज़िला। अॼु बि केतिरनि ई ॾूरान इलाइक़नि में जिते पाणी न आहे उन्हनि इलाइक़नि मां इलाइक़ो नंगर पार्कर बि आहे ऐं पार्कर जे पटन में जनमु वठंदड़ फौज़िया सुमरो यकीनी तौर ते तकलीफ़ुनि जे दौर मां ई गुज़रंदड़ रही आहे ऐं हुन उन्हनि समूरनि तकलीफ़ुनि खे महसूसु कंदे जॾहिं ॻाइणु शुरू कयो त क़ुदिरत जी ॾात मालिक रब्बिल आलमीन उन जे आवाज़ जे अंदरि अहिड़ो त दर्द रखियो जो उनखे इहा मञता संदसि ख़िते जी जेका मोरूसी सूरताल हुई उनखे नज़र में रखंदे बि अलाह पाक हुनजी जेका ॾात हुई हुनजे आवाज़ में जेको जादू हुयो, जेको दर्द हुयो, उहो एतिरो रखियो हुयो जो हू थोरे वक़्त में तमामु घणो पॉपुलर ऐं मशहूरु फ़नकारा जे तौर ते शुमारु थियणु लॻी। फौज़िया सुमरो सिंध जे मशहूरु मेलनि हज़रत शहादती भिटाई कलंदर लाल शहबाज़ समन सरकार हज़रत सचल सरमस्त जे मेले समेत सिंध जे मुख़्तलिफ़ मशहूरु मेलनि में बि तमामु वॾा इवेंट कवर कया आहिनि ऐं उते ॻाए पंहिंजो हिकिड़ो महसूसु करायो आहे। मोहबतनि सां अवाम उनखे तमामु वॾी मोट ॾिनी आहे। ऐं फौज़िया सुमरो जेको हीउ गीत ॻायो आहे त मुंहिंजे मलूकड़े यार खे शाल न कोसो वाव लॻे, जंहिंखे दिलड़ी ॾिजे तंहिंजी ख़बर ज़रूरी वठणु घुरिजे। यानी हिकिड़ो कमिटमेंट आहे त जंहिंसां बि माण्हू प्यारु करे थो, जंहिंसां बि माण्हू मोहबत करे थो, उनजी ख़बर ज़रूरु रखे। हालतूं कहिड़ियूं बि हुजनि, सूरत हाल ॾुख वारी हुजे या सुख वारी हुजे, ग़मी हुजे या ख़ुशी हुजे, सूरत हाल इहा बि हूंदी आहे त इंसानु कॾहिं भरी में आहे, कॾहिं भाकर में आहे। हालतुनि जे पटांदड़ पंहिंजे महबूब खे कॾहिं बि विसारबो न आहे, उनखे कॾहिं बि नज़रअंदाज़ न आहे कबो, उनखे कॾहिं बि कार्नर न कबो। उनखे हर पल, हर लम्हे, हर वक़्तु पंहिंजे यादनि में, पंहिंजी ख़ूबसूरत ज़िंदगी जे ख़ूबसूरत लम्हनि में, पंहिंजे ज़िंदगी जे ख़ूबसूरत मंज़रनि ऐं रंगनि में उनखे हमेशह यादि कबो। तंहिंजे करे हिन गीत जे अंदरि हीउ जेको मुसलसल ऐं कमिटमेंट सां पंहिंजे महबूब सां इश्क करण जो जेको तज़किरो थियल आहे, उनखे जॾहिं फौज़िया सुमरो जो आवाज़ु मिलियो त यकीन करियो हीउ गीत बि ॾे परॾे में तमामु वॾो पॉपुलर ऐं मशहूरु थी वियो। ऐं इहो गीत धर काछे कोहिस्तान थोरे सिंध जे झर झंग में अॼु बि झूंगारियो वञे थो। अॼोकी हिन वीडियो में एतिरो ई, मिलंदासीं वरी ॿीहर। अल्लाह हाफ़िज़, ॾिजो इजाज़त।